जी नाज़िन, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तइलीम जी सूबाई वज़ीर आइना हुसैन दरगाह बिटशाह ते पहुची भिटाई जी मज़ार ते हाज़िरी भरे दुआऊं घुरियूं। हिन मौक़े ते रायना हुसैन भिटाई जो गंज शरीफ़ ॾिठो, भिटाई जे विज़िट बुक ते तासिरात लिखिया ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रागी फ़क़ीरनि खां भिटाई जो राग ॿुधो। हिन मौक़े ते सूबाई वज़ीर रायना हुसैन बिटशाह में मुख़्तसिर बयान ॾींदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अमन जो पैगाम आहे, अमन जी नगरी आहे, हिते अची दिली सुकून मिलियो आहे। तइलीम खाते सूबाई वज़ीर भिटाई जी हाज़िरी भरण खां पोइ रवानी थी वई। मोहम्मद आज़ान समूह सां गॾु मुस्तक़ीम समूह इबरत न्यूज़ बिटशाह।